पीपी अगवाणन ऐं सूबाई वज़ीरनि थरपारकर जे बरसात मुतासिरनि वटि पहुची जानी नुक़सान ते ताज़ियत कई। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान, अब्दुल बारी पिताफी, सैयद सरदार शाह, फराज़ डेरो ऐं मक़ामी नुमाइंदा कासिम सिराज सुमरो, डॉक्टर महेश कुमार ऐं डॉक्टर गुलाम हैदर समेजो थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। सूबाई वज़ीरनि जे वफ़द मोड़ासियो समेजा ऐं हबीब पाड़े में फोतियनि जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं मेगीअ जो तड़, उडाणी ऐं ॻोठ रामसगाणी जो बेमुआइनो कयो। उन मौके ते डीसी थरपारकर डॉक्टर शहजाद ताहिर थईम मोड़ासियो समेजा पहुची सूबाई वज़ीरनि जे वफ़द खे ज़िले अंदरि थियल जानी ऐं माली नुक़साननि बाबति आगाही ॾिनी। वफ़द में शामिल वज़ीरनि जो चवणु हो त बरसात ऐं विझ किरण सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान जे काथे जी रिपोर्ट ऐं सिफारिश वॾे वज़ीर हवाले कई वेंदी, जंहिं बाद सिंध सरकार माली सहायता जो ऐलान कंदी। सरकार जिम्मेवार है, इसलिए रिलीफ मिनिस्टर, रिहेबिलिटेशन के मिनिस्टर हैं, वो डेरो साहब भी हमारे साथ हैं, लाइव स्टॉक के मिनिस्टर पितावी साहब वो भी यहाँ पे हुए हैं, जो उनके मवेशियों का नुकसान हुआ है या इन बारिशों के बाद जो बीमारियाँ फैलेंगी माल मवेशियों में, बकरियों में, भेड़ों में, गायों में, तो उस हवाले से वैक्सीनेशन स्टार्ट करनी है, सबको दवाएं देनी है, उस हवाले से भी मिनिस्टर साहब आए हैं देखने के लिए। तमाम दुख जड़ो मौक़े वाइज असांजा सिंध जा माण्हू, ग़रीब माण्हू ऐं अहिड़ो वाक़ियो थियणु त असांखे अहसासु आहे इन ॻाल्हि जो, हिते पुॻा आहियूं यकीनन उन्हनि सां असीं हिन गम में बराबरि जो शरीक कयूं ऐं ज़िमेदारी असांजी आहे त असीं उन्हनि जे लाइ कुझु कयूं। हुननि चयो त हू वॾे वज़ीर जे हिदायतनि ते मुतासिरनि वटि पहुता आहिनि। इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस आहे। हू मारूअड़नि खे ॾुख जी घड़ी में अकेलो न छॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।